अहम ख़बर के कराची खनियूं। कराची में मोहाण जे गाड़ियुनि मां मच्छी चोरी कंदड़ जाबदारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे। वीडियो में जाबदार गाड़ीअ मां मच्छी चोरी कंदे नज़र अचनि था। वाक़े आगाह कई पिया। मच्छी चोरी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ मोहाण पारां डिफेंस मोड़ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मोहाण जो चवणु आहे त मच्छी चोरी कंदड़ जाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वाक़े आगाह कयूं पिया। कराची में मोहाण जी गाड़ीअ मां मच्छी चोरी कंदड़ जाबदारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे। वाक़े आगाह कयूं पिया। वीडियो में जाबदार गाड़ीअ मां मच्छी चोरी कंदे नज़र अचनि था। मच्छी चोरी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ मोहाण पारां डिफेंस मोड़ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। मोहाण जो चवणु आहे त मच्छी चोरी कंदड़ जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन, वाक़े आगाह कयूं पिया। कराची में मोहाण जी गाड़ीअ मां मच्छी चोरी कंदड़ जाबदारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे। वीडियो में जाबदार गाड़ीअ मां मच्छी चोरी कंदे नज़र अचनि था। मच्छी चोरी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ मोहाणनि पारां डिफेंस मोड़ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मोहाणनि जो चवणु आहे त मच्छी चोरी कंदड़ जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वाक़े आगाह कयूं पिया। कराची में मोहाण जी गाड़ीअ मां मच्छी चोरी कंदड़ जाबदारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे। वाक़े आगाह कयूं पिया। कराची में मोहाण जी गाड़ियुनि मां मच्छी चोरी कंदड़ वारनि जाबदारनि जी वीडियो साम्हूं अची वई आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इसहाक सर्किल लाइन ते मौजूद आहे। जी इसहाक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल फौजिया, ॾिसो हे माहीगीरनि जेको माहीगीरनि उहे बि फौरन को न बची सघिया आहिनि। जॾहिं त क़यूमाबाद ऐं डिफेंस मोड़ जे वेझो ई जेको माहीगीरनि उन्हनि जेको फौरन जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। जॾहिं त फौरन जी जेकी वीडियो आहे उहा बि साम्हूं अची वई आहे, जंहिंमें क़यूमाबाद ऐं डिफेंस मोड़ जे वेझो ई जेकी फुर जी वारदात आहे उनजे ख़िलाफ़ जेको आहे माहीगीरनि जो एहतजाज थियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त असां जेको आहे डेली जी बुनियाद ते असांखे फुर करे हलिया था वञनि। उन्हनि हवाले सां जेको एहतजाज आहे उहो उन्हनि कयो आहे। जॾहिं त उन्हनि जो चवणु आहे त जेके फौरू आहिनि उहे असले जे ज़ोर ते डेली बेस जी बुनियाद ते लखे रुपया फुर करे हलिया था वञनि। इन सां गॾु जेके मच्छियूं आहिनि उहे बि खणी हलिया वेंदा आहिनि। जॾहिं त केतिरे ई ॾींहंनि खां जेको आहे सुबुह 6 बजे खां राति देर ताईं जेके फौरू आहिनि उन्हनि जो जेको अचनि जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं ॾींहुं ॾिठे जो जेको आहे खुलेआम शहरनि खां लखे रुपया फुर था करे वञनि। पर इन हवाले सां का बि पुलिस आहे जेकी उहा फौरन खे गिरफ़्तार नथी करे। उन्हनि पारां इहो डिफेंस मोड़ ते जेको एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे या घुर कई वई आहे त असांखे प्रोटेक्शन बि फराहम कयो वञे ऐं डेली बेसिस जी बुनियाद ते जेके फौरू आहिनि उहे जेको आहे मच्छियूं जेके आहिनि सुबुह जो सवेरे असले जे ज़ोर ते फुर करे हलिया था वञनि। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त असांखे प्रोटेक्शन बि ॾिनी वञे ऐं डेली बेस जी बुनियाद ते। ठीकु आहे, इसहाक, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।